मटियारी खां रिपोर्ट करे रहियो आहे तामीर लाखो। हाला भरसा ॻोठ दरिया खान टालपुर में 15 इज्तमाही शादियुनि जी तकरीब थी गुज़री। डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख पारां इज्तमाही शादी वारी तकरीब में इस्लाही ख़िताब। तफ़सील मूजिब हाला भरसा ॻोठ दरिया खान टालपुर में ग़रीब नौजवाननि न्याणियुनि जे गॾियल तौर 15 इज्तमाही जोड़नि जी शादी निकाह जी तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें सादगीअ सां शरीयत मोहम्मदी मूजिब निकाह पढ़ाए ग़रीब न्याणियुनि खे घरेलू इस्तेमाल हेठि सामान ॾियण समेत रुख़सत कयो वियो। मटियारी ज़िले जे यूसी नोथियाणी जे ॻोठ दरिया खान टालपुर में जमियत उलमा इस्लाम पारां मुनक़िद कयल इज्तमाही शादियुनि वारी तकरीब में ज़िले मटियारी जे डिप्टी कमिश्नर मोहम्मद यूसुफ शेख ख़ुसूसी तौर शिरकत कई ऐं दिल खे छुहंदड़ इस्लाही बयान पिणु कयो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर मोहम्मद यूसुफ शेख पंहिंजे ख़िताब में शादी जहिड़ी अहम समाजी फरीज़े खे आसान बणाइण जी ज़रूरत ते ज़ोर ॾींदे चयो त इज्तमाही शादियूं न रुॻो ग़रीब ऐं मुस्तहिक ख़ानदाननि लाइ सहारो आहिनि, पर समाज में सादगी, इख़लास ऐं भाईचारे खे पिणु हथी ॾियनि थियूं। हिन तकरीब में शरीक थींदड़ वालिदैन नौजवाननि ऐं समाजी अॻवाननि खे अपील कई त हू रस्मनि रिवाजनि जी भेट में असल दीनी क़दरनि खे अहमियत ॾियनि, शादियुनि में फ़ज़ूल ख़र्चनि खां पासो कनि ऐं नई नस्ल लाइ आसान राहूं पैदा कनि। उन मौक़े ते घोट कुंवारनि ऐं संदनि वारसनि लाइ दुआऊं पिणु घुरियूं वयूं। जॾहिं त तकरीब में सियासी समाजी शख़्सियतुनि, मक़ामी इंतज़ामिया, सहाफ़ियुनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। इज्तमाही शादी जी तकरीब न सिर्फ़ मज़हबी ऐं समाजी लिहाज़ सां अहम हुई, पर हिन क़िस्म जे अमलनि मां ज़िले में मस्बत तब्दीलीअ जा इम्कान बि वधी रहिया आहिनि। जमियत अॻवाननि मूजिब ॻोठ दरिया खान टालपुर में जल्द वधीक मुस्तहिक ख़ानदाननि जे नौजवाननि ऐं न्याणियुनि जी इज्तमाही शादियुनि वारी तकरीब मुनक़िद कई वेंदी।